अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। एरीज़ हमल हिन हफ़्ते शदीद गुस्सो अचण वारो आहे। हूअं बि हिननि खे हर वक़्तु तमामु घणो गुस्सो ईंदो आहे, पर हिन हफ़्ते गुस्से में अची घर जी का वॾी क़ीमती शइ टोड़े विहंदा। पंहिंजे गुस्से ते कंट्रोल रखो, ॿियो त हिननि जी ज़िंदगीअ में का वॾी तब्दीली अची रही आहे। हाणे पहिरियां जिया न रहंदा, बदिलजी वेंदा। हिननि जा तौर तरीक़ा हर शइ डिफरेंट थी वेंदा। नयूं सोचूं ईंदियूं, तौर तरीक़ा बदिलजण वारा आहिनि। हिन हफ़्ते में सिज ऐं मुश्तरीअ जे सुठे एंगल लॻण करे को वॾो फ़ाइदो मिलंदो। थी सघे के वॾे नए मनसूबे जी शुरूआति करे छॾियो, जंहिंसां वॾा फ़ाइदा हासिलु थींदा। नई ज़िंदगी, नई नशोनुमा ऐं नवां मनसूबा, हलणु फिरणु सभु बदिलजी रहियो आहे। टोरस सोर यूरेनस ऐं मरीख़ जो हिन हफ़्ते तव्हांजे पंहिंजे घर में किरणु लॻी रहियो आहे, जंहिंसां तव्हां नए घर, मकान, जाइदाद जी तब्दीलीअ जे लाइ पूरो हफ़्तो सोचींदा ऐं हिन हफ़्ते शदीद रोमांस अची रहियो आहे ऐं यूरेनस मरीख़ जे करे ऐं तव्हां को वॾो कमु करणु चाहींदा। जंहिं अज़ीम कमु करण सां माण्हुनि में मक़बूलियत हासिलु थींदी। तव्हां माण्हुनि खे हैरान करण लाइ अहिड़ा मनसूबा जोड़े रहिया आहियो। अतारिद ऐं ज़ोल जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। तव्हां सोचींदा त कमु ऐं ज़िंदगीअ में तवाज़ुन कीअं बरक़रार रखे सघिजे ऐं उन इहे किरण हुजण करे तव्हां घरेलू ज़िंदगीअ जे बारे में सोचींदा ऐं पॉलिसी बणाईंदा। मतिलबु तव्हांजो बहितरीअ ॾांहुं क़दम वधी रहियो आहे। जेमिनाई जुज़ा हिन हफ़्ते घरेलू मामलनि मुताबिक़ पाण खे समझोतो करणो पवंदो, जेको तव्हां न पिया करे सघो। तव्हां पाण खे ठीकु सम्झी रहिया आहियो। तव्हांजी इहा नफ़सियाती सोच आहे। पंहिंजे हालतुनि मुताबिक़ समझोतो कयो ऐं ॿियो त को दोस्त तव्हांखे ख़बर ॿुधाए रहियो आहे, जेको ॿुधी हैरान थी वेंदा। सभु मूं सां छा थी रहियो आहे ऐं सोचंदा तव्हां ज़हनी तौरु तेज़ आहियो। उन ख़बर जो हल कढी वठंदा। यूरेनस ऐं मरीख़ जी किरण लॻण सां तव्हांखे को सुठो मौक़ो हथ अची रहियो आहे। उन मां फ़ाइदो वठी अॻियां वधो ऐं हफ़्ते जे विच में सुठो रूमानी मौक़ो पिणु अची रहियो आहे। कैंसर सरतान तव्हांखे हिकु गोल्डन टाइम मिली रहियो आहे। मरीख़ ऐं यूरेनस जे किरण लॻण सां तव्हांजे अहिड़नि माण्हुनि सां मुलाक़ात थींदी नज़र अची रही आहे, जंहिंसां जोश पैदा थींदो, जेको तव्हांखे अॻिते खणी अचण लाइ सुठा मौक़ा फ़राहम कंदो ऐं कुझु नुमाया कमु कंदा। तयारु थी वञो, माण्हू तव्हां मां मुतासिर थींदे नज़र अची रहिया आहिनि ऐं तव्हां पूरो हफ़्तो पुरउमेद ऐं रोशन ख़्यालु रहंदा ऐं हफ़्ते जे आख़िर में पंहिंजे जज़्बात ते थोरो कंट्रोल रखिणो पवंदो, न त गड़बड़ पैदा थी वेंदी। लियो असद कैरियर आम थींदे ॾिसी रहियो आहे। उन बारे में तमामु घणो सोचींदा ऐं कैरियर जे बारे में को फ़ैसिलो करण वारा आहियो, जेको तमामु सुठा मौक़ा फ़राहम करे रहियो आहे। उन मौक़े मां फ़ाइदा हासिलु करियो ऐं पंहिंजो रस्तो तलाश करियो ऐं तव्हां को ॿियो कारोबार पिणु शुरू करे सघो था। माज़ीअ जे वाक़िअनि ऐं हालतुनि खे सोचींदे ॾुखु महसूसु थींदो। माज़ीअ खे ज़हन मां झटिके कढी छॾियो। पंहिंजे ज़हन खे होॾां जे कमनि में लॻाए पाण खे बिज़ी रखो ऐं उन्हनि हालतुनि खां बचो ऐं हफ़्ते जे आख़िर में जल्दबाज़ी न करियो, ॿियो त पूरो हफ़्तो रोमांस तव्हांजे हक़ में आहे। विर्गो सुंबला हफ़्ते जे शुरूअ में ई तव्हां पंहिंजे इंतिज़ामी सलाहियतुनि मां फ़ाइदो खणंदे केतिरनि ई मसइलनि खे हल कंदे ॾिसी रहिया आहियो। प्लानट इहो चई रहिया आहिनि त तव्हांखे का सोन जी खाण मिलण वारी आहे या को वॾो इनाम मिली रहियो आहे। हींअर कुदरत तव्हां ते महिरबान आहे ऐं हिन वक़्तु तव्हां ते ख़ुशकिस्मतीअ जी बारिश करे रही आहे। वॾी तब्दीली अची रही आहे, पर तव्हांखे पंहिंजे औलाद जे बारे में का अहिड़ी ख़बर मिलंदी जंहिं ते सोचणो पवंदो। औलाद ते नज़र रखो ऐं उन्हनि जा मसइला हल करियो। ॿियो त सिहत जो ख़्यालु रखो
ऐं ओतिरो ई कमु करियो जेतिरो जिस्मानी तवानाई तव्हांखे इजाज़त ॾेई रही आहे ऐं तव्हां रूमानी मामलनि ते पिणु सोचे रहिया आहियो। लिब्रा मीज़ान तव्हांजे दिमाग़ ते के नयूं सोचूं ऐं नवां ख़्याल उभरी रहिया आहिनि। उहे सोचूं आम न आहिनि, उन्हनि में को वॾो मुस्तक़बिल लिकियलु आहे। ऐं ॿियो त को वेझो जो रिश्तेदार या को पुराणो दोस्त हिन हफ़्ते मिली रहियो आहे। उन जूं सोचूं फ़लसफ़ो ऐं ख़्याल जेके पेश करे रहियो आहे उन में ज़िलज़िलो अचण वारो आहे। एॾी वॾी ॻाल्हि हाणे तव्हांखे मालूम थियण वारी आहे। उन ॻाल्हि खे सुठी तरह सोचो, तमामु घणी अहम ॻाल्हि आहे जंहिंसां तव्हां जूं सोचूं ख़्याल जेके पहिरियां हुआ उहे सभु बदिलजी वेंदा। उन दोस्त जे अचण सां का वॾी तब्दीली अचण वारी आहे। हूअं त वेझो जा अक्सर धोखे में रखंदा रहिया आहिनि, पर हीउ दोस्त तव्हांखे धोखो न ॾेई रहियो आहे। हिन जे ख़्यालनि में तव्हां लाइ दुनिया समायल आहे। उनखे गौर सां ॿुधो, तव्हांजी तक़दीर बदिलजी वेंदी। स्कॉर्पियो अक़रब मरीख़ यूनिस जे किरण लॻण सां तव्हांजी ज़िंदगीअ में बि तब्दीली अची रही आहे। का नई सोच, नवां ख़्याल ॿिनि टिनि ॾींहंनि खां शुरू थींदे ॾिसी रहिया आहिनि। नयूं हालतूं ऐं नयूं पॉलिसियूं अची रहियूं आहिनि ऐं तव्हां 6 अगस्त ते को वॾो दबाव महसूसु कंदा। उन हालातुनि मुताबिक़ उहो मुमकिन आहे त तव्हां का नई पॉलिसी इख़्तियार करियो ऐं नईं तरह हालातुनि जी तब्दीलीअ जो मुक़ाबिलो कंदा। ॿियो त के सीक्रेट मालूम थी वेंदा जंहिंसां तव्हांखे मुश्किल हालातुनि जा हल नज़र अची वेंदा ऐं उन्हनि मां माण्हुनि खे सम्झण में तव्हांखे मदद मिलंदी। ऐं तव्हां ते कम जो एतिरो घणो दबाव पियो आहे जो तव्हां तंग थी विया आहियो। उन लाइ तव्हां का आदत वक़्ती तौरु विझो, को किताबु पढ़ो, तफ़रीह जे लाइ या को फ़नी ड्रामो वग़ैरह ॾिसी पाण खे उन बोरियत मां दबाव मां ॿाहिरि कढण जी कोशिशि करियो। ऐं उन ॾींहंनि में को दोस्त ठहंदो जेको तव्हांखे बोरियत मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदो ऐं तकलीफ़ सलाहियतुनि में बि इज़ाफ़ो थींदो, जंहिंसां वधीक मसइलनि खे हल करण जे क़ाबिल थी वेंदा। ऐं तव्हां का नई पॉलिसी जोड़े रहिया आहियो, उन ते अमल करे मसइला हल कंदा। सेजिटेरियस कोस तव्हांजी ज़िंदगीअ में निहायती मसरूफ़ियत ऐं जोश ऐं जज़्बो आहे। तव्हां को मुख़्तलिफ़ कमु कंदा थी सघे थो। ईंदड़ ॾींहंनि में का बि कम में तब्दीली आणियो, को कमु ख़तमु करे या को ॿियो नए तरीक़े सां स्टार्ट करियो या को नओं कारोबार शुरू करियो। अहिड़ो फ़ैसिलो कंदे ॾिसी रहिया आहियो। ऐं हफ़्ते जे आख़िर में जेकॾहिं को वॾो कारोबार स्टार्ट करे रहिया आहियो त उन जे बारे में मालूमात वठो ऐं सम्झो। कैप्रिकॉर्न जदी हिन हफ़्ते रुमानी मामला हली रहिया आहिनि ऐं प्लानट मुताबिक़ तमामु घणो पैसो नज़र अची रहियो आहे। तव्हां ज़िंदगीअ में पहिरियां वारे रोमांस खे ख़तमु करे चुका आहियो या त ख़तमु करण वारा आहियो ऐं को नओं रोमांस अची रहियो आहे। ऐं माली हवाले सां के नवां फ़ैसिला कंदा ऐं उहे फ़ैसिला वठण खां पहिरियां माली मुशीर खां के मशवरा वठो जेके तव्हांखे फ़ाइदा ॾींदा। हिन हफ़्ते ऑफ़िस में कमु करण वारनि मुलाज़िमनि खां आला ऑफ़िसर उन्हनि मां तमामु घणा ख़ुशि थींदे नज़र अची रहिया आहिनि। अक्यूरस दिलो हिन हफ़्ते जेकॾहिं तव्हांखे शख़्स जी तवजह वठणु चाहियो था, रोमानी तौरु या ज़ाती कारोबारी तौर ते तवजह वठणु चाहियो था त उन लाइ सुठो वक़्तु आहे। तव्हां तहरीरी तौरु लिखत तौरु पंहिंजूं सलाहियतूं लिखी अॻियां पेश कंदा त तव्हांखे ज़रूरु तवजह मिली वेंदी। ऐं घर जे हवाले सां का दिलचस्पी वठंदे ॾिसी रहिया आहियो या त को नओं घरु तामीर कराए रहिया आहियो या बणाए चुका आहियो ऐं वधीक प्रोग्राम ठाहींदे ॾिसी रहिया आहियो। पाइसेस होत तव्हांजे मसइलनि जा तव्हांखे हल मिली रहिया आहिनि। 31 अगस्त ते को माली हवाले सां बहितर बनाइण जो ख़्यालु ईंदो। जेको ख़्यालु न आहे हीउ ख़ुशकिस्मतीअ जो दरवाज़ो आहे जेको खुली रहियो आहे। उन्हनि ख़्यालनि ते अमल करियो, अॻियां वधो, माली तौर ते अमीर बणिजी वेंदा। मरीख़ यूनिस जे किरण लॻण सां तव्हां चाहींदा त जेके मूं ते पाबंदियूं आहिनि उन्हनि मां ॿाहिरि निकिरां ऐं आज़ादी हासिलु करियां। मां बंदि आहियां। उन में को वेझो जो रिश्तेदार तव्हांजे ख़िलाफ़ु आहे, उनखे सोचण जी कोशिशि करियो। ऐं तव्हां को रिस्क वठणु चाहियो था त नंढो रिस्क ज़रूरु वठो, पर हिन हफ़्ते को वॾो रिस्क ॾिसिजी रहियो आहे, उन खां बचो ऐं पासो करियो।